इमाम बारगाह बाब मुराद चंबड़ टंडोला यार में जश्न रहमतुल आलमीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हायो वियो। रिपोर्ट मंसूर कालरो। इमाम बारगाह बाब मुराद चंबड़ टंडोला यार में जश्न रहमतुल आलमीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी विलादत जी ख़ुशीअ में अहल बैत जे हुबदार ज़वार हाजी शफ़ी मोहम्मद बेताफ़ी तरफ़ां कयल एहतमाम हेठि मल्हायो वियो। हिन प्रोग्राम में नात पढ़ंदड़ ख़ासि तौर जुनैद अली बेताफ़ी, मुबारक अली कमरानी ऐं समर हुसैन रिंद पारां रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान में नात पढ़ी अक़ीदत जा सलाम पेश कया। जे बाद मौलाना इरफ़ान अली इरफ़ानी साहिब जिन पैगम्बर इस्लाम रहमतुल आलमीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जिन जी मुबारक विलादत बासाद जी मुनासिबत सां हफ़्ता वहदत जी अहमियत खे यादि ॾियारींदे रसूल करीम जिन जी विलादत ते जहाननि में रोशनी जी रूहानी चिमकाटनि सां झंग सुहाई फैलिजी वई, जंहिं इंसान ज़ात खे सुजाॻ करे छॾियो। केतिरनि ई रोशनियुनि ऐं रूहानियत भरी पैगाम खे गौर सां ॿुधी इस्लाम क़बूल कयो। अहिड़े तरह अरबन जे समाज में बहितरीन तब्दीली जी शुरूआत थी। जश्न जी इख़्तिताम ते दुआए ख़ैर खां पोइ ख़ुसूसी लंगर खां शरीक महिमान जी ख़िदमत कई वई। आख़िर में हाजी शफ़ी मोहम्मद बेताफ़ी पारां महिमान जो शुक्रिया अदा कयो वियो।